अस्सलाम वालेकुम नाज़रीन, डिबेट में तव्हांखे चऊं था भलीकार। प्रोग्राम में हिन वक़्तु गुफ्तगू कंदासीं ईरान ऐं अमरीका जे विच में जेका हिन वक़्तु सूरत-हाल आहे उहा इंतिहाई ख़तरनाक हद ताईं वधी चुकी आहे। हिन वक़्तु जेके अमरीका ऐं ईरान जे विच में जेके हमला आहिनि उहे बि जारी आहिनि। इन ॾिस में होसिन पारां बि नाकाबंदी जे हवाले सां जेको ऐलान कयो वियो उन ते अमल दरामद कयो वियो आहे। सऊदी अरब जी सामूंडी नाकाबंदी खे होसिन पारां शुरू कयो वियो आहे ऐं इन हवाले सां भारत ऐं चीन लाइ आयल जेके ऑयल टैंकर्स हुआ उनखे वापसि मोटायो वियो आहे। हिन में इन खां अलावा नाज़रीन सदर ट्रंप सऊदी अरब सां सिविल जोरी मुआदे जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। वॉल स्ट्रीट जर्नल जी रिपोर्ट मुताबिक़ जेको मुआदो थियो आहे इन जो मुदो 30 साल ताईं हूंदो। इन खां अलावा नाज़रीन जेका लेटेस्ट अपडेट्स आहे उन में जेको जंग वारो वज़ीर आहे पीट हेग्सेथ उन अमरीकी कांग्रेस खे ॿुधायो आहे त जंग में हिन वक़्तु 87 अरब डॉलर्स घुर्बल आहिनि। इहा फौरी तौर ते रक़म जेका आहे उहा जंग जे लाइ इस्तेमालु करण जे हवाले सां हुन कांग्रेस जे अॻियां दरख़्वास्त रखी आहे। इन हवाले सां जीअं त अमरीकी सदर बारहा इन जंग खे हिकु खटियल जंग करार ॾींदो रहियो आहे, उन जे बावजूदि हेतिरी रक़म हिन जंग जे लाइ घुर्बल आहे। इन ते केतिरा ई सवाल उथिया अमरीकी कांग्रेस जे अंदरि ऐं एहतजाज बि ॾिठो वियो उन कांग्रेस जे इजलास में। इन खां अलावा नाज़रीन हिन वक़्तु जेका अमरीका ऐं ईरान जे विच में सूरत-हाल आहे उन में जेके नार मुल्क आहिनि उहे तमामु घणो मुतासिर थी रहिया आहिनि। ईरान जा जेके जवाबी हमला आहिनि उहे जारी आहिनि। उर्दन एयरबेस ते बि अमरीकी जेका एयरबेस आहे उन ते हमिलो कयो वियो आहे ऐं हिन वक़्तु बि ईरान जो इहो चवणु आहे त असां हिन वक़्तु हिकु मुकमल जंग विढ़ी रहिया आहियूं। इन सॼे मंज़रनामे ते गुफ़्तगू कंदासीं। इन गुफ़्तगू में शामिल गुफ़्तगू आहिनि GR बलूच साहब, फारूक मोरई साहब ऐं शकील नाइक साहब। शुरूआत तव्हां खे करणु चाहियां पिया GR साहब, तव्हां हिन वक़्तु इंट्रो में जीअं त मूं मुख़्तसिर ॿुधायो त जेका अमेरिकन कांग्रेस आहे उन में पीट हेग्सेथ जेका गुफ़्तगू कई ऐं जेका डिमांड रखी वई आहे 87 अरब डॉलर्स जे हवाले सां, तव्हां इन खे कीअं ॾिसो पिया ऐं ओवरऑल जेका पीट हेग्सेथ जेका उते गुफ़्तगू कई आहे अमरीकी कांग्रेस जे अंदरि, तव्हां इन ओवरऑल डिस्कशन खे कीअं पिया ॾिसो? मुंहिंजे ख़्याल में ॿ जा एस्पेक्ट आहिनि। हिकु त इहो आहे त ही वार जेका आहे सा पाण बि हिननि चयो आहे JD वैंस खे मां कोट कंदुसि त इहा वार हीअ हुई जेका इज़राइल ते इम्पोज़ कई ऐं इज़राइली चाहे थो त इहा जंग इंडेफिनेटली हलंदी रहे। अगरि ही सेड इट दैट दे वांट अस टू हैव दिस इंडेफिनेटली विदाउट एनी वॉर ऑब्जेक्टिव। ऐं साॻी तरह सां हेग्सेथ जेको सेक्रेटरी वॉर आहे तमामु प्रो इज़राइली हो ऐं ही वांटेड कि इहो वॉर सां ई मसइले खे हल कजो। बट नाउ जेको हू ॻाल्हि पियो करे त असां वी आर रेडी टू टॉक। It means Americans are ready at all levels to talk to Iran. In a war के ॻाल्हियुनि जे ज़रिए जेको आहे सो हिनखे हल करण जे लाइ मूंखे लॻे थो there is a consensus। हिकु त ॻाल्हि इहा साबित थी। ॿियो ख़त जो हुनखे हू bothers about 87 billion, a country with a trillion like $30 trillion, $32 trillion economy, it doesn't matter to them at all. In my view, खणी कर्ज़ बि अथनि खणी 39 trillion जो, but still I think it is peanuts for a big country. इन खां वधीक जेको हिननि खे इशू आहे उहो आहे जेके एलाइज़ आहे उन्हनि में जेको उन्हनि जो एतमाद ख़तमु थी वियो आहे उन्हनि जी सिक्योरिटी अम्ब्रेला जो, उहो सभ खां वॾो हिननि लाइ वॾो मसइलो आहे। नंबर 1। नंबर 2 जेको ही जंग बंदि करणु चाहिनि था छाकाणि जो दुनिया जी इकोनॉमी जेका आहे सा तमामु हिकिड़े वॾे फ्री फॉल ते वञे पई थी बिकॉज ऑफ द एनर्जी कॉस्ट। हींअर ॾिसो जेके पहिरीं जंग बंदी जीअं थी आहे त 72 ते वञी पहुतो, वरी लाइक विदिन लाइक 10 days 92 ताईं वञी पहुतो आहे पर बैरल डॉलर्स पर बैरल इंटरनेशनल मार्केट में। त हुनजो पोइ मल्टीप्लाइंग इफेक्ट थी थो वञे। साॻी तरह सां पहिरीं ॻाल्हि आहे त जहाज़ हाणे कोन पिया था गुज़री सघनि स्टेट ऑफ हॉर्मुज़ खां ऐं जेके बाबुल मंदर खां बि गुज़रंदा हुआ ऐं स्पेशली सऊदी अरब खे जेको नाकाबंदी कई आहे हू थी ऑब्वियसली ईरान जे चवण ते उहे उहा बज़ार ख़ुदि हिकिड़ी खोट पैदा कंदी। जॾहिं खोट पैदा थींदी आहे त अञा बि रेट मथे हलिया वेंदा आहिनि ऐं उनजो असरु मल्टीप्लाइंग इफेक्ट हूंदो आहे इन्फ्लेशन ते, कॉस्ट ऑफ लाइफ ते, एम्प्लॉयमेंट ते। त सॼो जेको निज़ाम आहे मईशत जो दुनिया जो उहो हिकिड़े वॾे क्राइसिस जो शिकार आहे। अञा वधीक मज़ीद थी सघे थो। इन खां बचण जे लाइ ट्रम्प जेको आहे सो आहे एंक्शियस फॉर द पीसफुल
सोल्यूशन। अच्छा जेर साहब ये जेका डेवलपमेंट थी आहे सदर ट्रम्प सऊदी अरब सां सिविल जोरी मुआहदे जी मंज़ूरी ॾिनी आहे इन मुआहदे खे तव्हां हिन पर्सपेक्टिव में कीअं ॾिसो पिया त पाकिस्तान सां बि डिफेंस एग्रीमेंट थियल आहे सऊदी अरब जो ऐं मिडल ईस्ट जे अंदरि हिन मूव खे तव्हां कीअं कंसीडर कंदा जेका हिन वक़्तु लेटेस्ट जेका अपडेट्स आहिनि त ईरान तमामु जेको आहे जेके एयर बेसिस आहिनि मिडल ईस्ट जेके उनखे निशानो बणाए पियो त हिन एग्रीमेंट सां को फ़ाइदो थियणु वञे पियो या मिडल ईस्ट जे अंदरि तव्हां सम्झो था त ॿिया मुल्क बि इन क़िस्म जो एग्रीमेंट कंदा अमेरिका सां? न ॾिसो तव्हां जेकॾहिं ॻाल्हि था कयो पियो जेका $10 बिलियन जेको एग्रीमेंट थिए पियो थो अमेरिका सां उनजी ॻाल्हि था कयो तव्हां, तंहिंखां आवाज़ थोरो घटि पिया आहे। सर अमरीकी सदर वॉल स्ट्रीट जर्नल रिपोर्ट कयो आहे अॼु त अमरीकी सदर सऊदी अरब सां सिविल जोहरी मुआहदे जी मंज़ूरी ॾिनी आहे। ॾिसो इहो बेसिकली जवाबु आहे ईरान खे। मूंखे हिन में वरी ॾाढी इंट्रेस्टिंग ॻाल्हि लॻे पई, गुड दैट यू रेज़ दिस क्वेश्चन, आई बीन थिंकिंग अबाउट इट। त मूंखे ईअं लॻे थो त उन्हनि खे हाणे दुनिया खे ख़बर पइजी वई आहे या असांजो बि एनालिसिस इहो त अल्टीमेटली ईरान जेको सो न्यूक्लियर पावर बणिजी वेंदो 10 सालनि में 20 सालनि में 30 सालनि में, बट इट विल इमर्ज छाकाणि जो वटि क्रिटिकल जेका नॉलेज नो हाउ आहे उन वटि पंहिंजा सर्टिफिकेट आहिनि। हिननि चलो उन्हनि खे हिकु दफ़ा न पर केतिरा दफ़ा तबाह करे चुका आहिनि, वरी हू रीइमर्ज थियो आहे ऐं हाणे त ऑलरेडी हू 60% इन्वेस्टमेंट ते पहुची चुको, बाक़ी थोरो वरी रहे थो न्यूक्लियर खे करण जे लाइ। ऐं डिलीवरी सिस्टम में हिननि वटि मिसाइल हाणे बेस्ट ऑफ द बेस्ट मिसाइल हिननि वटि आहिनि जेके अमेरिकन अॾनि खे इज़राइल खे जिते वणे उते ऐं काफ़ी एक्यूरेसी सां हाणे जेको आहे सो हिट पिया कनि। सो उन लिहाज़ सां मूंखे लॻे थो त ईरान डिफेक्टो थी वेंदो ऐं उन हालत में सऊदी अरब खे पंहिंजी डिफेंस जी ज़रूरत आहे। सो इनखे ईरान खे काउंटर करण जे लाइ इहो पुराणो आहे मुतालबो हुयो इज़राइल जे न्यूक्लियर पावर खां पोइ ऐं ईरान जे खां पोइ सऊदी अरब घुरंदो रहियो आहे अमेरिका खां त को नो हाउ असांखे ॾियो, चाहे सिविल जो ई ॾियो, बट वी शुड हैव सम नो हाउ ऑफ द न्यूक्लियर पावर्स। तव्हांखे ख़बर हूंदी ऑडियंस खे मां ॿुधाईंदा हलो त यूएई में भी हिकिड़ो न्यूक्लियर आहे प्रोसेसिंग जो कंहिं कंट्री जो उते प्लांट आहे। सो दीज आर ऑल लाइक दैट्स द प्रॉब्लम विद द न्यूक्लियर, तो प्रोलिफरेशन थी वेंदी पूरे रीजन जे अंदरि न्यूक्लियराइज थी वेंदो। सो दीज आर बिग डेंजर्स इन दिस रीजन। जी सर हे जेको जौहरी मुआहदो तव्हां ॾिसो पिया हिन वक़्तु अमरीका सां सऊदी अरब जो, मिडल ईस्ट जा ॿिया मुल्क बि इन क़िस्म जो मुआहदो करणु वञनि पिया अमेरिका सां, तव्हांजी एनालिसिस छा आहे, छा प्रेडिक्ट कयो पिया मिडल ईस्ट जे अंदरि अगरि समूरा मुल्क? इन में नेक्स्ट जेको टारगेट जेको नेक्स्ट जो कैंडिडेट आहे उहो आहे इजिप्ट जो वॾो आहे। ॿिया मुल्क न मां कोन थो सम्झां कंदा, पर इजिप्ट जो प्लान बि आहे हुनजो ऐं उनजी का कोऑपरेशन बि आहे अमेरिका सां बि आहे, रशिया सां बि आहे ऐं बसात चाइना सां थोरो घणो हूंदो। सो ऐं हू हिकिड़ी वॾी कंट्री आहे, हुनजो हिकिड़ो साइंटिफिक बेस बि आहे। सो पॉसिबल आहे त जेकॾहिं सऊदी अरब वठे थो त इजिप्ट बि शायदि उन तरफ़ ईंदो, न्यूक्लियर पावर जी तरफ़ ईंदो। सो वील सी न्यूक्लियराइजेशन ऑफ वेस्ट एशिया, दैट इज व्हाट इज द इम्पैक्ट ऑफ ईरान बिकमिंग न्यूक्लियर पावर। दैट्स अ इशू एंड इट विल मेक उहो इन ख़िते खे तमामु हिकिड़ो वोलेटाइल बनाए छॾींदो। बट मे बी हिकिड़े लॉजिक सां जेको बैलेंस ऑफ टेरर डेवलप थी वञे, सभिनी वटि न्यूक्लियर आहे सो एबल टू लिव पीसफुली द वे इट इज इन साउथ एशिया। जीअं इंडिया ऐं पाकिस्तान वटि न्यूक्लियर आहे, दे आर एबल टू वेल दे डू फाइट बट नॉट कंप्लीटली डिस्ट्रॉय ईच अदर। सो मे बी आई थिंक वेस्ट एशिया दैट इज मिडल ईस्ट जेको आहे सो न्यूक्लियराइजेशन तरफ़ वञे पियो। अच्छा सर सऊदी अरब जी सामूरी नाकाबंदी ते हुसैन पारां अमल दरामद कयो वियो आहे ऐं अॼु भारत ऐं चीन जे लाइ जेको ऑयल टैंकर्स हुया सऊदी अरब जा उहे वापसि मोटी विया आहिनि। तव्हां इन मूव खे कीअं ॾिसो पिया, हुसैन जो जेको ऐलान जंग ऐं पाकिस्तान सां डिफेंस एग्रीमेंट सऊदी अरब जो, त पाकिस्तान त ॿिन्ही पासे जेको आहे उहो इंगेज रहण वारी जेका उनजी पॉलिसी आहे उहो ईरान खे बि इंगेज करे पियो, सऊदी अरब खे बि इंगेज रखे पियो, पर हाणे जेका सूरत हाल आहे उहा पाकिस्तान लाइ तमामु ख़तरनाक ऐं ॾुखी सूरत हाल थियणु वञे पई। जी बिल्कुलु इहो तमामु तमामु हद खां वधीक ख़तरे वारी ॻाल्हि आहे त ईरान जंग खे जेको आहे सो हिकिड़ो नओं महाज़ खोलियो आहे हुथीज़ जे ज़रिए। इहो लीवरेज हुयो, असांखे कैलकुलेशन हुई त ही हुथीज़ खे इस्तेमालु कंदो, कॾहिं कंदा इहा न ख़बर हुई। हाणे इहो ख़बर नाहे त दिस इज़ द राइट टाइम टू यूज़ इट। जॾहिं त असां पाकिस्तान एतिरो सारो अॻिते वञी चुको आहे पीस प्रोसेस जे हवाले सां, हिकिड़ो एग्रीमेंट बि साइन थी वियो
उन एग्रीमेंट खे परे उछले वरी हुननि पंहिंजो नओं थिएटर ऑफ वॉर खोलियो आहे अगेंस्ट सऊदी अरब, जेको ऑलरेडी सपोर्ट पे कयो जे पीस प्रोसेस खे, ऐं प्लस पाकिस्तान जो हुन सां हिकिड़ो डिफेंस मुआहिदो बि आहे, ऐं पाकिस्तान हुन हवाले सां हिकिड़ी स्टेटमेंट जारी कई आहे, शायदि तव्हांजे नज़र मां गुज़री आई आहे न, मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेयर्स, ऐं ॾाढो वाज़े नोटिस पाकिस्तान जो आयो आहे, उन्हनि हुतीस खे क्रिटिसाइज़ कयो आहे त हू इहो कोन था करे सघनि जेकॾहिं उहो असांजे कंहिं जहाज़ खे, पाकिस्तान जे कंहिं जहाज़ खे, फ्लैगशिप खे कंदो त उहो हिकिड़ो एक्ट ऑफ वॉर हूंदो, ऐं असां वी रिज़र्व द राइट टू रिटेलिएट, इहो ॿुधायो वियो साफ़ हुनखे। ऐं इहो बि चयो वियो आहे त हुतीस जेके आहिनि हिकिड़ो डीस्टेबलाइज़िंग फोर्स आहे इन रीजन जे अंदरि, ऐं हू रिजेक्ट था कनि कंप्लीटली सऊदी अरब जी नेवल ब्लॉकेज खे। दिस इज़ वेरी डेंजरस, ऐं इहो हिकिड़ो सिग्नल आहे ईरान खे बि त दिस इज़ आवर रेड लाइन, डोंट टच इट। जेकॾहिं तव्हां इहो ई कयो त पोइ असां खे मजबूर न कयो त असां पंहिंजा ऑप्शन्स पाण इस्तेमालु कयूं। सो आई थिंक हाणे क्राइसिस हिकिड़ी तमामु ख़तरनाक रुख जेको आहे सो वरितो आहे ख़िते जे लाइ बि ऐं पाकिस्तान जे लाइ बि ख़ासि तरह, छाकाणि जेकॾहिं सऊदी अरब जा बि तेल बंदि थी थो वञे, ॿिया मुल्कनि जा बंदि थी था वञनि, त असांखे त वॾो एनर्जी क्राइसिस में असां ऑलरेडी आहियूं, ऐं ऑलरेडी वधीक हुनखे एग्ज़िट थी वेंदो। मूंखे त ॾाढो ख़तरो पियो लॻे जेकॾहिं इहो मसइलो 2-3 हफ़्तनि 6 हफ़्तनि नथो ख़तमु थिए त असांखे विल हैव, बिकॉज़ असां वटि टोटल 15 ॾींहंनि जो रिज़र्व तेल आहे, सो गैस आहे, उहो न हूंदो, असां लाइ त वॾा मसइला थी वेंदा। एनर्जी सॼी बिजली मां ठहे थी, असांजा पाणी जा प्लांटनि मां हलनि था, गाॾियूं हलनि थियूं, सॼो निज़ाम असांजो दरब बरब थी वेंदो ख़ुदा न करे। न सिर्फ़ु असांजो पर वॾा जेके जेतिरा बि मुल्क आहिनि जेके डिपेंडेंट आहिनि GCC कंट्रीज़ जे ऑयल खां। सो आई थिंक इट्स अ ह्यूज चैलेंज, बट होपफुली पाकिस्तान जा जेके रिन्यूड अच्छा, बिल्कुल जियार साहब, हिन वक़्तु जीअं तव्हां ॾिठो त ईरानी घरू वज़ीर सिकंदर मोमनी साहब आयल हुया पाकिस्तान, ऐं शहबाज शरीफ़ साहब सां ऐं फील्ड मार्शल सां बि उन्हनि जी मुलाक़ात थी आहे, मोहसिन नक़वी सां बि उन्हनि जी मुलाक़ात थी आहे। उन खां पोइ तव्हां सम्झो था त सऊदी अरब जी जेका सामूंडी नाकाबंदी आहे उन हवाले सां ईरान खे राज़ी करे वठंदो, ऐं सऊदी अरब जे हवाले सां जेका जंग जो इन वक़्त असां आगाज़ ॾिसूं पिया उनखे पोस्टपोन कंदो, तव्हांखे लॻे थो त पाकिस्तान जूं जेके कोशिशूं आहिनि उहे कामयाबु थींदियूं? कामयाबु थियणु घुरिजनि, छाकाणि जो अमेरिका में बि इहो ई मूड पियो अचे त भई इहो जेको जंग आहे सा बंदि थियणु घुरिजे। ईरान में बि काफ़ी सारो डिवाइडेड आहे ओपिनियन, बट मेजॉरिटी चाहे थी इहो जंग बंदि थिए, ऐं अवाम चाहे थी त बंदि थिए। साल थी विया आहिनि हिननि खे जंग जी हालत में रहण जी, ऐं गुज़िरता जेका जंग थी आहे 40 ॾींहंनि जी, उनमें काफ़ी सारो नुक़सानु थियो। असांखे ख़बर कोन थी अचे घणी अंदरि जी ईरान जी, छाकाणि जो हुते ख़बरनि ते पाबंदी आहे। सो बट डेफिनेटली उन्हनि, ऐं ऑलरेडी त असांखे ख़बर जंग खां पहिरियां प्रोटेस्ट हुआ अवाम जा, इन्फ्लेशन जे करे, महांगाई जे करे, अनएम्प्लॉयमेंट जे करे, त उहे मसइला त अञा वधीक थी विया हूंदा हाणे, छाकाणि जो एतिरी सारी बॉम्बार्डमेंट थी आहे जंहिंमें केतिरा सारा इंफ्रास्ट्रक्चर जो नुक़सानु थियो आहे। वरी हुनखे हू अवाम खे किथां पैसा ॾींदा, उहो तेल, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे हुनजी पाबंदियूं लॻी वेंदियूं आहिनि, वरी हुन ते लॻी वियूं आहिनि, तेल कोन था विकिणी सघनि, त उन्हनि जी पोइ मईशत त ऑलरेडी हींअर जेको मूं कल्ह पढ़ियो पिए या अॼु सुबुह जो त $1 जे में तव्हां ईरानी 1.9 मिलियन तुमान मिलनि था उन्हनि जा। सो दैट इज़ वर्थलेस उन्हनि जी जेका थी वई आहे करेंसी। सो वी डोंट नो इट, मथां ॾाढियूं स्टेटमेंट्स अचनि थियूं बहादुरी जूं, लेकिन जेको अंदरां हालत आहे ॾाढी ख़राबु आहे ईरान जी मईशत जी, ऐं काफ़ी सारी कुर्बानी ॾियणी पए थी। ऐं ज़ाहिर आहे असां सभिनी खे ख़बर आहे जॾहिं मुसीबत ईंदी आहे त सभ खां जेको हेठो तबिको आहे दुनिया पूरी में, हेठो तबिको उहो ई कुर्बानियूं ॾींदो आहे इन टर्म्स ऑफ मईशी तकलीफ़ हुजे या सप्लाई हुजे या जेके शयूं हुजनि। सो आई थिंक वॾी कॉस्ट पई इनकर थिए ईरान ते बि, ऐं अमेरिका ते बि, दुनिया ते बि। अच्छा जियार साहब, तव्हां ज़िक्र कयो त कॉस्ट पे करे पई दुनिया, अगरि पाण स्पेसिफिक अमेरिका जे अंदरि जेके हिन वक़्तु जंग जे हवाले सां सूरत हाल आहे, इसराइली फ़ौजी मुहिम जेका आहे, इमदाद आहे, उहा बंदि कई वई आहे, ऐं कांग्रेस खां जेका डिमांड कई वई आहे $87 अरब जी, त तव्हां हिन जंग खे विद इन अमेरिका जे अंदरि ऐं उहो इसराइली लॉबी हुजे कीअं पिया ॾिसो, छा मंज़रनामो जुड़णु वञे पियो? कांग्रेस अगरि इहा अप्रूव नथी करे
त उन खां पोइ छा सूरत हाल बीहंदी, हिन जंग खे अमेरिका पाण छा सस्टेन करे सघंदो वधीक? अमेरिका त सस्टेन करण जे लाइ उन वटि पावर हूंदा आहिनि, प्रेसिडेंट वटि उहो एमरजेंसी में करे सघे थो, पैसनि जी इज़ नॉट एन इशू एट ऑल। ॻाल्हि आहे छा मतिलबु हू कहिड़ी पॉलिसी रखणु चाहिनि था। जेकॾहिं प्रेसिडेंट ऑफ अमेरिका इन जेका पूरो कैबिनेट आहे उहो इन ॻाल्हि ते पहुचाइनि या वॉर असां ते इम्पोज़ कई वई आहे, इहा असांजे इंट्रस्ट अमेरिका जे इंट्रस्ट में न आहे त उहो कंटिन्यू रहे, उन्हनि जे इंट्रस्ट में इहो आहे कि वॉर शुड कम टू एन एंड, का पीसफुल सोल्यूशन मिले, रेज़ोल्यूशन मिले। पर ॿी ॻाल्हि आहे त हू पंहिंजो हिकिड़ो फेस सेविंग चाहिनि था जेको ईरान खे ॾियण लाइ तयारु न आहे। दैट्स अ प्रॉब्लम। टिल द टाइम नवंबर अचे ऐं हुन में इलेक्शन में ही मुकमिल तरह हारे वञनि। सो इन्हनि जो इहो बि हिकिड़ी एनालिसिस आहे जंहिंमें मां हुनखे सपोर्ट थो कयां त पॉसिबल आहे त ईरान इन खे प्रोलॉन्ग पियो करे इन वॉर खे त हलंदी रहे टिल द टाइम नवंबर में। एक्ज़ैक्टली इहो हिकिड़ो सिनारियो पुराणो हुयो जॾहिं होस्टेजिस वरिता हुआ 1979 में रिवोल्यूशन खां पोइ अमेरिकन एम्बेसी खे हॉस्टेज बनायो त उहो पोइ जेसि ताईं के जेको प्रेसिडेंट हो वक़्तु उनखे कार्टर हो आई सपोज, उनखे इलेक्शन में हाराइण खां पोइ उन्हनि जेको नयो प्रेसिडेंट आयो उनखे पोइ उन्हनि हैंड ओवर कया हुआ हॉस्टेजिस। सो इट्स पॉसिबल त हिननि जो टारगेट इहो हुजे त कंहिं तरह सां ट्रम्प जेको आहे सो हाराए हिते ऐं होॾां वरी जेको नेतन्याहू आहे उनजी इलेक्शन बि अक्टूबर में आहे। इहे ॿई इलेक्शन उन्हनि जे ज़हन में आहिनि ऐं उन्हनि जी डेडलाइन मुंहिंजे ख़्याल आहे फॉर ए पीसफुल रेज़ोल्यूशन probably would be after the elections in Israel and in America. I think that seems to be their calendar. ठीकु आहे जी आर बलूच साहब, वरी महिरबानी तव्हां गुफ़्तगू कई ऐं तव्हां वक़्तु ॾिनो। फारूक साहब, तव्हां गुफ़्तगू ॿुधो पिया जी आर साहब जी, तव्हां छा हिन में एड करणु चाहींदा? ॿिन्ही मुल्कनि जे तरफ़ां जेको आहे सो इहे ई बयान पिया अचनि, ईरान जा जेका लीडर उहे बयान पिया ॾियनि त जेको आहे सो असां जेको आहे मुफ़ाहिमत जे लाइ या जेको आहे सो ॻाल्हियुनि जे लाइ असां इन जो वाहिद हल जेको आहे जंग न जेको आहे सफ़ारती हल आहे। ऐं ॿई मुल्क जेको आहे इहे बयान पिया था ॾियनि, अमेरिका जा लीडर बि इहे, मार्को रूबियो बि इहो थो चए, हेॾां ईरान जा बि इहे ई था चवनि, लेकिन ॿिन्ही तरफ़नि खां हिक ॿिए जे तरफ़ जेको आहे हमला जारी आहिनि। हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त जेको आहे हींअर जेको आहे अॼु तक़रीबन 11 ॾींहं आहे, अॼु 10 राति जेको आहे 10 ॾींहुं गुज़री चुको। ॿिन्ही मुल्कनि हिक ॿिए ते तमामु जेको आहे सो हमला कया आहिनि ऐं जेको आहे ईरान जेको आहे सो अमरीकी जेको आहे अॾनि ते हमिलो कयो आहे जेके नार मुल्कनि में आहिनि ऐं प्लस जेको आहे सो अमरीका जे तरफ़ां बि जेको आहे बमबारी कई वई आहे। लेकिन जेको आहे सो हींअर जेको आहे ईरान जेको आहे सो हिकिड़ी पंहिंजी जेको तरीक़ेकार आहे उहो बिल्कुलु चेंज करे छॾियो आहे हमलनि जो। हू हींअर उते हमला पियो करे छो जो थियो ईअं पियो जेके ईरान जेको आहे जेके मीज़ाइल ऐं ड्रोन मोकिले पियो त उहो हुनखे इंटरसेप्ट करे ऐं हू हुनखे उते फ़ज़ा में अध खां वधीक तबाह थी पिया वञनि। हाणे ईरान इहो कयो आहे त उते हमला पियो करे जिथे हिननि जा रेडार लॻल आहिनि, जिथे हिननि जेके हिननि खे जेको आहे मीज़ाइलनि खे या ड्रोन खे जेको आहे मतिलबु क़ाबिल शनाख़त कयो थो वञे ऐं आसमान में ई तबाह था कनि जेके हीउ जेको आहे ईरान जेको आहे हाणे उन्हनि जेका रेडारनि खे उन्हनि जाइनि ते ई हमलो पियो थो करे। ऐं उन में हुनखे काफ़ी कामयाबी थी आहे। इहो इन जे करे जेको आहे जेको उर्दन ते जेको हमलो थियो जंहिंमें 3 अमरीकी फ़ौजी मारिजी विया, त उन में जेको आहे सो उन ते जेको आहे वॉल स्ट्रीट जर्नल जेका हिकिड़ी रिपोर्ट ॾिनी आहे त ईरान पंहिंजी जेका बैलिस्टिक मिज़ाइलनि जी जेका उहा पंहिंजो सलाहियत आहे उहा ॿीहर बहाल कई आहे। ऐं हुनजो चवणु इहो आहे त भई जेको आहे सो हींअर बि जेको आहे सो ईरान वटि मिज़ाइल ऐं ड्रोन जो तमामु घणो ज़ख़ीरो मौजूदु आहे जेको न सिर्फ़ु जेको अमरीकी फ़ौजनि जे लाइ पर खिते जे लाइ बि जेको आहे सो ख़तरनाक आहे। हुन चयो त भई जेके हिन में जेके निशाना जेके हुननि जेके ठाहिया आहिनि हिननि खे अमरीकी अॾनि ते जेके निशाना आया आहिनि ऐं जेको अमरीका जेके हिननि हमिलो कयो आहे उन में जेके ईरानी जेके अपना अमरीकी जेका सो हलाकतूं थियूं आहिनि उहे जेको आहे सो बाक़ाइदा जेको आहे निशाने ते जेको आहे हिन जो ईरान जी वेठियूं आहिनि, छो जो हिन पहिरीं ई हमिलो करे जेको आहे जेके मिज़ाइलनि खे ऐं ड्रोन खे जेको ॻोल्हे मतिलबु रेडार ते जेको ॻोल्हे मतिलबु निशानो बनाइनि पिया उहे शयूं पहिरीं ईरान बिल्कुलु ख़तमु करे छॾियूं। ऐं हुन इहो बि चयो त भई जेको आहे सो जेके अमरीका जेके अप्रैल में जेको हमिलो करे जेके हुननि जे जेके ज़ेर ज़मीन जेको मिज़ाइल ऐं ड्रोन जो जेके सलाहियत हुई या जेको उन्हनि खे जेको आहे सो बमबारी करे ख़तमु करे छॾियो, ईरान उहे सभु रस्ता खोले छॾिया आहिनि ऐं हुन दोबारा पंहिंजी जेका सलाहियत बहाल कई आहे। ऐं हींअर बि जेको आहे सो ईरान वटि वॾी तादाद में जेको आहे ड्रोन ऐं जेको आहे बैलिस्टिक मिज़ाइल मौजूदु आहिनि। ॿिए पासे जेको आहे सो जेको मार्को रूबियो चए थो त भई जेको आहे सो असां
ईरान सां जेको आहे ॻाल्हाइणु चाहियूं था, जेको आहे सो ईरान असां सां जेकॾहिं ॻाल्हाइणु, लेकिन संजीदह हूंदो त पोइ ॻाल्हि थींदी, लेकिन ईरान जेको आहे संजीदह जेको आहे सो कोन्हे को। ऐं हिन इहा बि ॻाल्हि कई त भई जेको आहे सो पंहिंजो मार्को रूबियो इहो चए त भई जेको आहे सो असां जेको आहे सो नथा चाहियूं त भई जेको आहे सो आबनाए हुर्मज़ ते ईरान मुकमिल तौर ते कब्ज़ो करे। इहा पोइ इन मां ईअं थींदो त दुनिया इहा हिकिड़ो सिलसिलो शुरू थी वेंदो, दुनिया भर में जेके बि जेको आहे समुंड आहिनि उन्हनि जे भरिसां गुज़रण वारा मुल्क आहिनि, उहे हर समुंड जो जेको पंहिंजो चवंदा इहो असांजो समुंड आहे, उतां टैक्स वसूल कंदा। जीअं हवाई जहाज़ कंहिं मुल्क जे मथां गुज़रंदा आहिनि त उन मुल्क खे टैक्स ॾींदा आहिनि, त हीउ जेको आहे इहो जेको हिकिड़ो ख़तरनाक तरीक़ो आहे। इहो जेको आहे आलमी जेको बहिरी जहाज़रानी आहे उनखे इन ॻाल्हि मां शदीद ख़तरो आहे। ऐं इहा जेको आहे पोइ तमामु जेको आहे सो हर हिकु मुल्क जेको आहे चाहींदो त भई जेको आहे सो मुंहिंजे समुंड में मूंखे जेको आहे टैक्स मिले। ठीकु, शकील साहब तव्हां छा चवणु चाहींदा ईरान अमरीका जी मौजूदा सूरत-हाल ते? शकील नाइक साहब तव्हां ॿुधी सघो पिया? गुज़िरियल जेका बि 1 महीने जे अंदरि बहस असां कई आहे, असांजो इहो चिटो मौक़िफ़ रहियो आहे त ईरान जे मथां जारियत मड़ी वई आहे, इसराइल मड़ी आहे, अमेरिका मड़ी आहे। ऐं इहो ॻाल्हि तय आहे त सिर्फ़ु 2 नुक़्ता आहिनि। हिकिड़ो नुक़्तो उनजी जेका रचाव थियल यूरेनियम आहे ऐं ॿी आहे आबनाए हुर्मुज़। इन ॿिन्ही ते इसराइल खे बि खुटको थिए थो, अमेरिका खे बि खुटको थिए थो। इहो इशू असल में ई नाहे त को यूरेनियम को हिननि जे लाइ प्रॉब्लम आहे या आबनाए हुर्मुज़। असल में हू हिकिड़े ॿिए इस्लामी मुल्क खे एटमी ताक़त थियण नथा ॾियणु चाहिनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त अहिड़े मुल्क खे जेको एटमी ताक़त बि थी वञे ऐं सामूंडी लंघ ते कब्ज़ो करे ऐं हू पोइ उतां जो बादशाह थी वञे ऐं उनजी मर्ज़ी हले, त इन हालांकि इहो ॾिसो त जेका नहर सुइस आहे उन जो जेको आहे मिस्र टैक्स वठंदो आहे, पर छाकाणि त मिस्र जा इसराइल सां बि तालुकात आहिनि, सऊदी अरब सां बि सुठा तालुकात आहिनि, अमेरिका सां बि सुठा तालुक आहिनि। उन करे मिस्र ते इहो एतिराज़ कोन थो उथारियो वञे। ईरान जेकॾहिं अॼु आबनाए हुर्मुज़ मां हथ थो खणे ऐं रचा थियल जेका यूरेनियम आहे इहा वापसि थो करे या ख़तमु थो करे, तव्हां ॾिसो त ॿिए ॾींहं ई ट्रंप इहे सभु इंसान ठाह कंदा, इसराइल ठाह कंदो, पर उनजो अॻु निशानी हूंदो त वरी अचानक उन ते हमिलो करे पोइ उनजी का पॉलिटिकल लीडरशिप उनजी सियासी क़यादत मारे सघे थो, उन्हनि जा जेके साइंसदान उनखे मारे सघे थो, उन्हनि जा फ़ौजी अॻुवान उनखे मारे सघे थो। त उन करे हिन भेरे जेका जंग आहे उहा आहे बेएतमादी वारी, एतमाद नाहे। ऐं इहो एतमाद इसराइल विञायो आहे, इहो एतमाद अमेरिका विञायो आहे। हाणे ईरान ज़ख़्मी थियल आहे त तव्हां ॾिसो त चवंदा आहिनि त हिकिड़ो चवणी हूंदी आहे त जेको छितो गिदड़ हूंदो आहे त उहो हमेशह शींहं खे बि खाई वेंदो आहे। हाणे जेकॾहिं हिकु कमज़ोर इस्लामी मुल्क खे ऐं जंहिं ते गुज़िरियल 20-30-40 सालनि खां पाबंदियूं ऐं उन खां पोइ उनजो को परॾेही वापार बि एतिरो नाहे ऐं उन ते सख़्तियूं करण खां पोइ 40 ॾींहं एॾे 2 एटमी मुल्क उन ते चढ़ाई कनि ऐं उहे कामयाब बि न थियनि, रिजीम चेंज न करे सघनि, कंहिं शहर ते कब्ज़ो न करे सघनि, रचाव थियल यूरेनियम ते न पहुची सघनि, एटमी साइंसदाननि खां अलावा सैयद आयतुल्ला खामनई खे शहीद कयो वियो, पॉलिटिकल जेके उनजा लीडर आहिनि शहीद कयो, पर उन बावजूदि बि हो उनजे हिकिड़े इंच ते बि क़ाबिज़ न थी सघिया। हिकु माण्हू उते पैदा न थियो आहे जेको चवे हा ठीकु आहे अमेरिका इसराइल सही आहिनि त भई रिजीम चेंज कयो, हुकूमत चेंज कयो या ॿियो कुझु करे, त इहा जेका शख़्स उन्हनि खे अंदरि खां खाए थी न, त उहो उन जो ई बदिलो वठनि था पिया। ऐं हू इहो अमी ॾिसी छॾिजो त ही जेसि ताईं इहे जंग खे वधाईंदा वेंदा इहो ज़रूरु ईरान खे एटमी ताक़त बणाए पोइ जान छॾींदा। ऐं अमेरिका हाणे इहो जेको सऊदी अरब सां मुआहिदो कयो आहे इहो सिधी रीति इहो पैगाम आहे त भई हिन ख़िते में ईरान एटमी ताक़त थियणु पियो वञे, लिहाज़ा अरब मुल्कनि जी जेको आहे इन ॻाल्हि में बकाउ आहे त उहे बि एटमी ताक़त बणिजनि। जी ठीकु आहे नाज़रीन, प्रोग्राम में गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं, ते मुख़्तसिर ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ गुफ़्तगू कंदासीं। पेट्रोल एसोसिएशन पारां मुल्क में हड़ताल जो सॾु ॾिनो वियो हो जंहिंखे वापसि वरितो वियो आहे, पर बुनियादी तौर ते पेट्रोलियम जेके एसोसिएशन्स आहिनि उन्हनि जा मुतालबा छा आहिनि ऐं 2 हफ़्तनि जो जेको फ्रेमवर्क रखियो वियो आहे ॻाल्हियुनि जे लाइ, उनमें कहिड़नि मामलनि ते गुफ़्तगू थींदी उनखे डिस्कस कंदासीं। उनखे अलावा पाकिस्तान में हिकु भेरो ॿीहर जंग जे हवाले सां जेका सूरत-हाल जुड़ी रही आहे उन बाबति वज़ीर आज़म साहिब ॿीहर किफ़ायतशारी जो फ़ैसिलो कयो आहे ऐं हलंदड़ साल जेके किफ़ायतशारी जे हवाले सां उपाउ वरिता विया उनखे ॿीहर लागू करण जो फ़ैसिलो थी चुको आहे। इन ते बि गुफ़्तगू कंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ।
मुल्क में नाज़रीन प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं पेट्रोलियम एसोसिएशन पारां मुल्क में हड़ताल जो सॾु ॾिनो वियो हो जंहिंखे वापसि वरितो वियो आहे। बुनियादी तौर ते पेट्रोलियम एसोसिएशन जा मुतालबा छा हुआ ऐं पेट्रोलियम वारे वफ़ाक़ी वज़ीर सां उन्हनि जी कहिड़ी ॻाल्हि ॿोल थी आहे इन ते गुफ्तगू कंदासीं। असांखे हिन वक़्तु जॉइन कयो आहे चीफ एडवाइज़र इन पाकिस्तान पेट्रोलियम डीलर एसोसिएशन जा ख़ुदा बख़्श मलिक साहब असां फ़ोन कॉल ते मौजूदु आहिनि। उनखां अलावा मुआशी माहिर आहिनि जुनैद ख़ान, उहे भी असां सां हिन वक्त फ़ोन कॉल पे मौजूद हैं। आप दोनों मेहमानों का बहुत शुक्रिया। मलिक साहब, शुरुआत आपसे। इस वक्त जो बातें हुई हैं पेट्रोलियम डीलर एसोसिएशन और वफाकी जो मिनिस्ट्री है, सबसे पहले तो हमें बताइएगा कि मुतालबात क्या हैं एसोसिएशन के? मुतालबात ये हैं कि एक तो ये 24 घंटे के लिए जो प्राइस चेंज का फार्मूला आया, मैकेनिज्म आया, उसको हमने एक्सेप्ट नहीं किया। दूसरा उसके ऊपर दूसरा बात था हमारे 8% हमारा मार्जिन, डीलर मार्जिन का, और उसको हमने उनको डिमांड दी कि हमें दें आप। तीसरा मार्जिन था हमारा कि जी जो एलोकेशन लगाते हैं जब ऑयल मार्केटिंग कंपनी, जब आपकी प्राइस बढ़ने जा रही होती है, वो पेट्रोल जो डिमांड होती है, पेट्रोल पंप वाली जो ऑर्डर होता है उसको वो कल्टेल करके देते हैं कि उसको खत्म किया जाए। और चौथा था हमारा कि जो क्रेडिट कार्ड हम यूज करते हैं, हेलो, आवाज आ रही है? जी जी बिल्कुल आ रही है, फरमाइएगा। तो जो क्रेडिट कार्ड यूज करते हैं उसमें हमसे बैंक चार्ज करता है 80 पैसे, कहीं 1 रुपया, और ऑयल मार्केटिंग कंपनी का जो कार्ड होता है वो भी हमसे चार्ज करते हैं। तो हमने वो गवर्नमेंट को कहा कि ये तो हमसे चार्ज नहीं होना चाहिए, या ऑयल मार्केटिंग बर्दाश्त करें या बैंक बर्दाश्त करें। और होता क्या है कि लोग कंज्यूमर से चार्ज करते हैं। तो ये एक और चीज थी कि जब कोई पॉलिसी प्रोग्राम आता है, जैसे कि अब इन्होंने पॉलिसी चेंज की है कि 7 दिन से 1 दिन पे आ गए, तो ऐसी अगर कोई पॉलिसी की चेंजिंग की मीटिंग आए तो हम स्टेक होल्डर हैं, हमें उसमें इंक्लूड किया जाए। वो सिर्फ ऑयल मार्केटिंग कंपनी, ओगरा और गवर्नमेंट के डिपार्टमेंट, पेट्रोलियम मिनिस्ट्री के डिपार्टमेंट इन्वॉल्व होते हैं। तो भी उन्होंने मान लिया कि आपका ये राइट है, आपको उस पॉलिसी सिस्टम में होना चाहिए। तो अगर हम पॉलिसी सिस्टम में होंगे और हमारी मुशावरत से कोई पॉलिसी काबिल अमल में आएगी तो वो सक्सेसफुल उसका इम्प्लीमेंटेशन होगा। तो ये हमारे मुतालबात थे, तो उन्होंने वो मान लिए हैं। और 2 हफ्ते का जो हमने आज नोटिस दिया था 24 घंटे का, कि कल 6 बजे से परसों 6 बजे तक हम बंद करेंगे, और अगर गवर्नमेंट नहीं बुलाएगी तो फिर हम लाए अमल तैयार करेंगे कि आगे हमने क्या करना है। तो गवर्नमेंट ने बुला लिया, वो एक अंडरटेकिंग साइन हो गई है, मिनिस्टर साहब ने एश्योर कर लिया है, 2 हफ्ते का टाइम लिया है हमसे, और 2 हफ्ते के अंदर अंदर हमारे ये मसले जो है इनको सब रिजॉल्व करेंगे। और इंशाल्लाह हम कोशिश होगी, हमें उम्मीद है कि मिनिस्टर साहब ने जिस खुलूस से और इन राइटिंग में सब कुछ किया है ये रिजॉल्व हो जाएंगे, और हो जाएंगे तो फिर हम मिनिस्ट्री के साथ मिल के आवाम की खिदमत करेंगे। अच्छा मलिक साहब, उस हवाले से बताइएगा कि पॉलिसी सिस्टम का जैसे आपने तस्करा किया, तो पॉलिसी सिस्टम में अगर ये 24 घंटे के जो टाइम फ्रेम दिया गया है, अगर ये 12 घंटे तक आता है या उससे भी कम, तो फिर क्या इस पे रद्द-ए-अमल होगा? नहीं, उसके नहीं, हमने तो 1 महीने का टाइम मांगा है ना, कि 1 महीने पे इसको कैलकुलेट करें। ठीक, तो आप, लेकिन सर वो पॉसिबल है हुकूमत के लिए? बिल्कुल पॉसिबल है। पहले महीने पे होता था, फिर 15 दिन पे हुआ, फिर जब ये जंग शुरू हुई तो 7 दिन में आ गया। अब ये उन्होंने 1 दिन पे किया, जो हमने एक्सेप्ट नहीं किया। और 7 दिन वाला भी हमें नुकसानदेह था, लेकिन हमने इसलिए एक्सेप्ट कर लिया था कि हमें गवर्नमेंट ने, मिनिस्टर ने कहा था कि हम क्राइसिस में हैं, हमारी मदद करें, तो हमने उनकी मदद के लिए हमने बर्दाश्त किया। उसपे हमने बड़ा नुकसान उठाया। मलिक साहब, जिस तरह आपने फरमाया कि जंग की वजह से जो तेल है वो पूरी दुनिया के लिए एक एनर्जी क्राइसिस जो है वो अब हम सामने उसका फेस कर रहे हैं, लेकिन अगर पाकिस्तान पर भी ये एनर्जी क्राइसिस ज़ाहिर है उस पर इम्पैक्ट हो रहा है, तो आप क्या समझते हैं कि अगर हुकूमत इसको मैनेज नहीं कर पाती, क्योंकि डेली बेसिस पे हुकूमत ने इसीलिए प्राइस कंट्रोल मैनेजमेंट रखी है क्योंकि जो आलमी मार्केट है उसमें तेल की जो प्राइसेस है वो ऊपर नीचे हो रही हैं? आप गलत समझ रही हैं। आलमी मार्केट में तेल का इम्पोर्टर हूँ, मेरी कंपनी। जब कुवैत फाल हुई थी तो उस वक्त से हम तेल इंपोर्ट करने में इस बिजनेस में आए हैं। उससे पहले
कोवैत से गवर्नमेंट के कॉन्ट्रैक्ट के थ्रू तेल इंपोर्ट होता था। जब कोवैत फाल हो गया तो बिजनेस ओपन हो गया और उसमें मेरी कंपनी को लागू दी थी। हमें पता है कि ऐसा नहीं होता कि आप एक तेल खरीदते हैं पहले ओपन मार्केट से, फिर उसके लिए आप जहाज जो है, कार्गो जो है उसको अरेंज करते हैं और उसको बुक करते हैं, फिर आप केन लेते हैं। ले कैन उसको कहते हैं कि जट्टी जब वो पाकिस्तान में आता है, जो बंदरगाह के ऊपर जहां उसने खाली होना है, उसका टाइम गवर्नमेंट से लेते हैं। इसमें टाइम लगता है, ये एक दिन का प्रोसेस नहीं होता। गवर्नमेंट ने जो एक दिन का प्रोसेस है, ये फेलियर है, ये एक्सेप्टेबल ही नहीं है, ये इसके कोई मैकेनिज्म ही नहीं है। ये दोनों थे, किसी ने इनको कहा तो इन्होंने ट्रायल शुरू कर दिया कि अपनी जान छुड़ाने के लिए। उनका मेथड ये था कि अगर 7 दिन का इकट्ठा हो जाता है तो फिर अमाउंट ज्यादा हो जाती है और पब्लिक के सामने ज्यादा पड़ता है तो पब्लिक शोर करती है कि लेवी लगा दी है और कम करो, इसलिए। लेकिन वो उनको समझ आ गई है कि ये प्रैक्टिकेबल नहीं है, इसीलिए उसको उन्होंने कहा कि इसको थोड़ा सा 2 हफ्ते में और रिहर्सल करते हैं, अगर ये फायदेमंद नहीं है तो हम इसको विड्रॉ कर लेंगे। तो उनको विड्रॉ करना पड़ेगा, ये प्रैक्टिकली नहीं है। हम इस कारोबार, मुझे 50 साल हो गए इस कारोबार में। आई एम 50 years माई लाइफ इन दिस बिजनेस, तो आई हैव लॉट ऑफ एक्सपीरियंस। तो उनको हमने कायल कर लिया है और समझ गए हैं कि ये हम सही कह रहे हैं। ठीक तो है, इस वजह से ठीक है मलिक साहब, बहुत शुक्रिया, आपने वक्त दिया। जुनैद साहब, आप गुफ्तगू इस वक्त सुन रहे थे, मलिक साहब फरमा रहे थे कि हुकूमत की तरफ से जो है वो एश्योरेंस दी गई है कि 2 हफ्तों के अंदर एक फ्रेम जो है वो वर्क बन जाएगा और उस पर फिर अमल दरामद होगा। आप इस पॉलिसी सिस्टम को किस तरह देख रहे हैं? आप खुद एक इकोनॉमिस्ट हैं, तो ये पहले 1 महीना, फिर 15 दिन, फिर 1 हफ्ता, अब रोज़ानी की बुनियाद पे जो एनर्जी प्राइसेस है उसकी जो है वो तब्दीली, तो क्या हुकूमत के पास कोई विजन है इस हवाले से, इस इशू को एड्रेस करने के लिए? देखें जी, जहां तक पाकिस्तान की एनर्जी पॉलिसी का ताल्लुक है तो हम हमेशा से यही बात करते आए हैं कि हुकूमत पाकिस्तान की एनर्जी पॉलिसी इंतहाई एड हॉक है, इसमें कोई लॉन्ग टर्म स्ट्रेटजी नहीं है, और जिसकी वजह से सबसे ज्यादा जो इम्पैक्ट पड़ता है वो पेट्रोलियम डीलर्स पे तो पड़ता ही है या ओनर्स पे पड़ता ही है, लेकिन जो एंड कस्टमर होता है, जो कंज्यूमर है, जो आम सारिफ है, जो रोजाना 150 से 200 रुपए का पेट्रोल डलवाता है अपनी बाइक में, सबसे ज्यादा इम्पैक्ट वो होता है, सबसे ज्यादा मुतासिर वो होता है। उसका बजट बिल्कुल तबाह हो चुका है, वो सरवाइव करने के बस आखिरी दहाने पर पहुंच चुका है। बात अगर की जाए इस मौजूदा सूरत हाल की, तो जिस तरीके से हम देख रहे हैं कि हुकूमत पाकिस्तान की जानिब से ये रोजाना बुनियादों पर तयन किए जाने की पॉलिसी है, इसमें किसी किस्म की रैशनैलिटी नजर नहीं आती। और दूसरी जानिब अगर देखा जाए तो जो स्टेक होल्डर्स हैं, जिनके मुतालिबात हैं, तो हमें उनकी जानिब से भी काफी तकसीम नजर आ रही है, क्योंकि पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन कराची में मौजूद है और पंजाब में ऑल पाकिस्तान पेट्रोल पंप्स ओनर्स एसोसिएशन मौजूद है, और दोनों की जो राहें हैं हम देख रहे हैं कि जुदा हैं। गुज़िश्ता रोज उन्होंने जब हड़ताल का ऐलान किया तो पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स एसोसिएशन ने बैक वक्त हड़ताल का ऐलान नहीं किया, बल्कि अगले रोज मशावरत के बाद दोपहर को 1-1:30 बजे आके ऐलान किया कि वो भी इस हड़ताल में शामिल हो रहे हैं, और 6 घंटों के अंदर अंदर उसे रिवोक कर दिया। अब बात यह है कि हुकूमत पाकिस्तान ने यकीन दहानी तो करवाई है 15 दिन की, लेकिन बात यह है कि हुकूमत इस हवाले से लॉन्ग टर्म पॉलिसी क्यों नहीं बनाती। हालांकि पाकिस्तान का जो जोग्राफिया है, पाकिस्तान को इस वक्त जो एक अपॉर्चुनिटी मिली हुई है ईरान अमेरिका जंग के दौरान एक सालिस के तौर पे, तो ये बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है जिसको एग्जीक्यूट किया जा सकता था। लेकिन हमेशा की तरह हुकूमत की पॉलिसियों और ब्यूरोक्रेसी का जो किरदार रहा है, उसकी वजह से ये जो अपॉर्चुनिटी है वो भी खुदा न खास्ता मान पड़ती हुई नजर आ रही है। तो सर, आपने फरमाया कि लॉन्ग टर्म पॉलिसी नहीं है हुकूमत के पास, आप क्या समझते हैं कि मुतबादिल क्या है? अगर ये सूरत हाल ज़्यादा कशीदगी की तरफ बढ़ती है और ऑयल जो है वो पूरी दुनिया उसको फेस करे, लेकिन पाकिस्तान के हवाले से अगर हम इस पर बात करें तो मुतबादिल हुकूमत के पास क्या है? इस वक्त तक ऑयल रिजर्व्स जो है वो क्यों नहीं बनाए गए? ये ऐसे बुनियादी सवाल हैं
جس کے پاس آپ سمجھتے ہیں کہ حکومت کے پاس اس کا جواب ہے، یا جواب اگر ہے بھی تو لیکن زمینی حقائق اس کے برعکس ہیں؟ دیکھیں، حکومت کے پاس جو متبادل ذریعہ ہے وہ صرف اور صرف مالیاتی اصلاحات ہیں، فسکل ریفارمز ہیں، فیول راشننگ ہے، فیول کو راشن کریں. اس کے علاوہ جو گاڑیوں میں بڑی جو گاڑیاں چلتی ہیں جو کمرشل، ان کا کوٹا مختص کیا جائے، اور زیادہ سے زیادہ پبلک ٹرانسپورٹ کو جب تک فروغ نہیں دیا جائے گا، پاکستان میں جو پیٹرولیم کا امپورٹ بل ہے وہ اسی طریقے سے سرج کرتا رہے گا، اور یہ معاملات تو دیکھنے میں آتے ہی رہیں گے. اس کے لیے حکومت کی جانب سے دعوے تو کافی کیے جاتے ہیں کہ مالیاتی اصلاحات کی جا رہی ہیں، فسکل ڈیفیسٹ 21 سال کی کم ترین سطح پر آ چکا ہے، یہ ہو گیا وہ ہو گیا. لیکن سوال یہ ہے کہ کوئی ایسی اسٹریٹجی تو انقلابی ٹائپ کی بنانی پڑے گی نا، جس کے نتیجے میں خاص طور پہ جو پیٹرولیم کا امپورٹ بل ہے اس کو کم کیا جا سکے. تو فسکل ریفارم سب سے زیادہ ضروری ہیں، اور یہ جو سرکاری عمال ہیں، جو افسران ہیں، ان کو جو فیول دیا جاتا ہے اس کو کم کیا جائے. سب سے عام بات یہ ہے. صحیح. تو فیول راشننگ ہو گئی. اس کے علاوہ جو پبلک ٹرانسپورٹ کا فروغ ہے، آپ یہاں کراچی میں دیکھیں تو ٹریفک کے جو حالات ہوتے ہیں، بڑی بڑی گاڑیاں چل رہی ہوتی ہیں، ان میں 1-2 پیسنجر بیٹھے ہوتے ہیں، ایک جانب ٹریفک جام چل رہا ہوتا ہے، دوسری جانب پیٹرول اتنا حد سے زیادہ چل رہا ہے، اتنا زیادہ ضائع ہو رہا ہے. تو اس حوالے سے حکومت کو اسٹریٹجی کوئی نہ کوئی قائم کرنی پڑے گی، فسکل ریفارمز کرنی پڑیں گی، انرجی ریفارمز کرنی پڑیں گی. اس کے علاوہ ہمارے پاس کوئی متبادل نہیں ہے. دوسرا، پاکستان کے پاس جیسا کہ میں نے پہلے کہا کہ اس وقت اپرچونٹی ہے، تو وہ اس کو ایگزیکیوٹ کر سکتا ہے سعودی عرب کے ساتھ، یو اے ای کے ساتھ، اس طرح کے انرجی کے معاہدے کر کے. اس سے یہ معاملات کافی حد تک بہتر کیے جا سکتے ہیں. ٹھیک ہے، جنید صاحب موریئی صاحب سے بھی اس کا جواب لے لیتے ہیں. موریئی صاحب سے بھی جواب لے لیتے ہیں. سر तव्हां ॿुधाइजो त तेल जे हवाले सां जेका हिन वक़्तु पेट्रोलियम डीलर एसोसिएशन जा मुतालबा आहिनि, ऐं 2 हफ़्तनि जो जेको वक़्तु ॾिनो वियो आहे, तव्हां सम्झो था त ही मुस्तक़िल मैकेनिज़म जो मामिलो आहे? ही बुनियादी तौर ते जॾहिं तव्हां वटि को स्ट्रेटजी न हुजे, का प्लैनिंग न हुजे, त ही मामला रोज़ बरोज़ त ॻाल्हियुनि सां हल थींदा, वरी कुझु वक़्त खां पोइ ॿीहर वरी हुननि जो एहतजाज शुरू थी वेंदो? ॾिसो, तव्हां असां वटि जेको आहे सो को बि मैकेनिज़म कोन्हे को. तव्हां तरक़ी याफ़्ता मुल्क अमेरिका, कैनेडा, यूके या कहिड़े फ्रांस, मतिलबु कहिड़े बि शहर में जेको आहे, किथे कंहिं बि मुल्क में वञो, तव्हां ॾिठो हूंदो त उते रस्तनि ते तव्हांखे जेको आहे सो गाॾियूं घटि मिलंदियूं. जेके शहरी आहिनि, पंहिंजूं गाॾियूं जेको आहे रेलवे स्टेशन जे पार्किंग में बीहारे सभु जेको आहे ट्रेनुनि जे ज़रिए ऐं बसुनि जे ज़रिए जेको आहे पंहिंजे जेको आहे मंज़िल मक़सूद ते ऑफ़िसनि में ऐं पंहिंजे कम जे जेको आहे जॻहियुनि ते रवाना थियनि था, ऐं वापसि अची वरी पंहिंजे घर जे वेझो स्टेशन ते लही ऐं पंहिंजी कार में वेही घर अचनि था. ज़ाहिर आहे हिन सां हिकिड़ी पेट्रोल जी बचति आहे. हिते मैकेनिज़म इहो ई आहे त भई जेको आहे सो पब्लिक ट्रांसपोर्ट खे वधायो वञे, ट्रेनूं वधायूं वञनि, ऐं उनखां रस्तनि जी सूरत हाल खे बहितर कयो वञे, ऐं जेके रोड रस्ता ख़राबु आहिनि ज़ाहिर आहे उते. ऐं ॿी ॻाल्हि त जेको आहे सो त जिथे जेको आहे सो ज़ाहिर आहे कि तव्हां कहिड़ी बि ट्रैफ़िक जाम थी थिए त उते बि ज़ाहिर पेट्रोल ख़र्च थो थिए, त पेट्रोल जो जेको ज़्यान आहे या जेको डीज़ल जो ज़्यान आहे उहो हिते वधीक आहे. ऐं ॿी मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त भई जेको आहे हीअ जेको चक्कर आहे, माना पाकिस्तान में जेको आवाम चए थो त भई जेको आहे सो हुते जेको आहे आलमी तौर ते जेको आहे सो धमाका शुरू थी था वञनि ऐं हलणु शुरू थो थियनि. क़ीमत हिते डॉलरनि में वधी वई, हिते जेको आहे उन महिल ऐलान थी थो वञे क़ीमत वधी वई. पर जेकॾहिं उते घटिजी थी वञे त उहो 15 ॾींहं खां पोइ हुकूमत खे ख़बर पवे थी त भई जेको आहे हींअर जेको आहे पेट्रोल जी क़ीमत घटाइणी आहे. इन खां पहिरीं हुकूमत खे ईअं कीअं थी ख़बर पए त भई जेको आहे पेट्रोल वधी वियो हुते आलमी मार्केट में? त इन ॻाल्हि ते अवाम बि थोरो मछरियल आहे. बहरहाल जेको आहे ज़ाहिर आहे हिननि खे जॾहिं पेट्रोल जी क़ीमत वधे थी त पेट्रोलियम डीलर या जेको पेट्रोल पंप मालिकनि खे फ़ाइदो पवे थो, लेकिन जॾहिं घटिजे थी त जेको आहे हिननि खे नुक़सानु थिए थो. त इहो मैकेनिज़म जेको आहे हिकु ॾींहं वारो इंतिहाई ख़तरनाक आहे. ज़ाहिर आहे केर बि इनखे बर्दाश्त न को, हुकूमत न को या जेको आहे पेट्रोलियम डीलर्स वारा केरु बर्दाश्त नथा करे सघनि. लेकिन बसि इन जो तरीक़ेकार इहो ई आहे त भई जेको आहे सो तव्हां इनखे जेको आहे सो महीने ताईं कयो. जेको हींअर जेके हालात अचनि पिया इन में त मुमकिन इहो बि कोन थो लॻे. छाजे करे जो माना रोज़ हिकिड़ी नओं रेट आहे. अॼु घटिजी वियो, लेकिन घटण जो मामिलो घटि आहे. हिते जेको आहे कशीदगी वधी वई, तमामु जेको आहे मामिलो वधी थो वञे. मतिलबु ख़ुदा बख़्श साहिबु इहो ई ॿुधायो त भई आसान कोन्हे को. जेकॾहिं हिकिड़ी हिते तेल जी कंपनी आलमी मार्केट मां तेल ख़रीद करे थी, उहो सऊदीया मां ख़रीद करे, कतर मां करे, किथां करे,
पोइ जहाज़ जो अरेंजमेंट कराइणो थो पवे, जहाज़ उतां उहो खाम तेल खणी जेको आहे कराची पहुचे थो, उहो रिफाइनरीज़ में वञे थो, उन खां पोइ जेको आहे उहो रिफाइन थी जॾहिं जेको आहे इन में अचे थो कंपनी जे जेको आहे उन में अंडर में अचे थो, पोइ उनखे जेको आहे उहो जेको आहे सो पेट्रोल पंपनि ते या जेको आहे सप्लाई करण जो हिकिड़ी वॾो चेन सिस्टम आहे, त उन में टाइम लॻे थो। त हुननि जी ॻाल्हि इहा सही आहे त भई घटि में घटि मार्च जो टाइम जेको आहे महीनो रखियो वञे, ताकी जेको आहे ऐं ॿी जुनेद साहिब बि इहा ॻाल्हि कई त भई जेको आहे सो माण्हुनि जा जेको आहे बजट ख़राबु थी विया, माण्हुनि जा हालात ख़राबु थी विया आहिनि, जेके 150, 200 या 300 जो पेट्रोल बि जरण वारा आहिनि उहे परेशान आहिनि। त भई जेको आहे रोज़ हुननि खे जेको आहे नओं रेट मिलंदो, केॾी महिल का ख़बर कान्हे त केतिरो हूंदो। ज़ाहिर आहे जेको हिननि जो मुतालबा जेको आहे जाइज़ आहे, पेट्रोलियम डीलर एसोसिएशन जो हुकूमत 2 हफ़्तनि जो टाइम वरितो त आहे, लेकिन मूंखे नथो नज़र अचे त हुकूमत इन में का कार्रवाई करे। ठीक है जुनैद साहब, पाकिस्तानी वफाकी गवर्नमेंट के हवाले से हम अभी इस वक्त बात कर रहे हैं कि पेट्रोलियम जो है वो प्राइसेस है उसको एक मैनेज तरीक़ेकार के हवाले से भी जो है हुकूमत के पास कोई पॉलिसी नहीं है, लेकिन एक जो दूसरी ख़बर मैं आपको दूं वो ये है कि रवां माली साल में किफ़ायत जारी के हवाले से जो इक़दाम थे उसको फिर से लागू किया गया है। इस वक्त जो मुल्क के अंदर सूरत हाल आप देख रहे हैं, गाड़ियों की फ़रोख्त से लेकर कुछ ऐसे रूल्स हैं जिनको इम्प्लीमेंट किया गया है, तो आपकी नज़र में ये पॉलिसी भी इफ़ेक्टिव है इस सूरत हाल में? देखिए, ये कफायत जारी मुहिम शॉर्ट टर्म होती है, कोई इसका मैं फिर वही बात कह रहा हूँ कि जब तक कोई लॉन्ग टर्म पॉलिसी ये से मुराद 3 या 4 साल नहीं, कम से कम 15 से 20 साल की ऐसी पॉलिसी होती है, उसके बाद ही कौमें खड़ी होती हैं और उसके बाद ही चीजें रिफॉर्म होती हैं, इस्लाहात होती हैं। तो ये वक्ती तौर पे तो ये चीजें, और दूसरी बात ये है कि हुकूमत ये 5वां बजट पेश कर चुकी है, तो ये हमें कब तक ये मतलब इस तरह ट्रक की बत्ती के पीछे लगाया जाएगा। मैं एक सवाल जब भी कराची चैम्बर ऑफ कॉमर्स या FPCCI में वफाकी वज़रा या हत्ता के गवर्नर स्टेट बैंक आते हैं, हम उनसे पूछते हैं कि हमें कोई डेडलाइन दे दें कि कब तक ये जो मालियाती इस्तेहकाम है ये GDP ग्रोथ में कन्वर्ट होगा, कि माशी नमू कब होगी, क्योंकि अभी तक पाकिस्तान जिसको 6.5% GDP ग्रोथ दरकार है सिर्फ इसके लिए कि वो अपनी आबादी को 3 वक्त का खाना खिला सके, क्योंकि पाकिस्तान में हर साल फैसलाबाद जितना एक शहर पैदा होता है, आबादी बढ़ती है और उसको सिर्फ खाना खिलाने के लिए 6.5% की रियल GDP ग्रोथ दरकार है, और अगर आपने तरक्की करनी है तो फिर आपको 7 और 7.5% की GDP ग्रोथ दरकार है। और अभी पाकिस्तान 4% के आसपास लड़खड़ा रहा है, इसकी GDP ग्रोथ जो है वो 4% के आसपास है, तो मालियाती इस्तेहकाम उस हिसाब से देखा जाए तो ताहाल अचीव नहीं हो सका। मालियाती इस्तेहकाम जहाँ तक मेरा ख्याल है वो 6.5% ग्रोथ के साथ, लेकिन वो भी एक्सपोर्ट ओरिएंटेड ग्रोथ के साथ, ना कि इम्पोर्ट ओरिएंटेड ग्रोथ के साथ। कफायत जारी मुहिम बिल्कुल करें, लेकिन ये माजी में आप लोगों ने मुझसे ज्यादा देख रखी होंगी कि कफायत जारी मुहिमात नहीं है इस मुल्क में, लेकिन उनका क्या नतीजा निकला है। सही फारूक साहब, तव्हां मुख़्तसर ॿुधाइजो, टाइम घटि आहे, ये जेका किफ़ायत जारी जी पॉलिसी आहे, तव्हां सम्झो था त इन ते अमल दरामद सां को फ़र्क़ु पवंदो? ॾिसो, इन में को अहिड़ो ख़ासि फ़र्क़ु कोन पवंदो। हाणे हींअर जेको आहे सो तव्हां मां हिकिड़ी नंढी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, इहा कहिड़ी किफ़ायत जारी मुहिम आहे त जंहिंमें कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ो इश्तार शाया थियो त भई जेको आहे सो नेशनल हाईवे अथॉरिटी जेको आहे सो इन साल दौरान जेको आहे सो 3 सालनि जे दौरान या 4 सालनि दौरान हेतिरा अरब रुपया बचाया। भाई मूंखे इहो ॿुधायो, ऐं उहो जेको इश्तार आयो उन ते तव्हां करोड़ रुपया ख़र्च कया, इहा कहिड़ी किफ़ायत जारी जी मुहिम आहे? सो इहो जेको आहे सिर्फ़ु चवण जूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, ऐं जेको आहे हुननि खे कमु करिणो हूंदो आहे उहो कनि था। पंहिंजो जेको आहे सो जेका हुनखे गैर मुल्की दौरा हलनि पिया, ऐं उन खां अलावा जेको आहे पोइ हिकिड़ो माण्हू हुन में अलाए केतिरा माण्हू वफ़द में शामिल आहिनि, उहे बि हलनि पिया था, जिन ते वॾा ख़र्च जिन थियनि था, जिन ॻाल्हियुनि ते हुकूमत उन ते त अमल करे कान थी। बाक़ी हाणे जेको आहे जंहिं भला हेतिरा माण्हू जेको नौकिरी करे इन मां पढ़ी निकिरनि था, तो नई असामियुनि ते पाबंदी आहे, ऐं उन खां अलावा जेको हू चवनि था त भई जेको आहे तो तमामु जेको नई असम में उहा तख़लीक़ बंदि आहे। त मूंखे इहो ॿुधायो त जेके नवां छोकिरा आहिनि जेके पढ़ी निकिरनि था उहे काॾे वेंदा, उहे कहिड़ी नौकरियूं कंदा जेके मुतलका जेको उन्हनि खे ज़रूरत पवंदी? त इहा सूरत हाल असांखे सम्झ में नथी अचे। ठीक है फारूक साहब, वॾी महिरबानी। जुनैद साहब, बहुत शुक्रिया, आपने वक्त दिया। नाज़रीन, प्रोग्राम में महिमाननि जी गुफ्तगू तव्हां ॿुधी, फ़िलहाल एतिरो ई ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।